नाज़िम ٹنڈو محمد خان जे फुलेली रोड तां हद दख़लियूं डाहण दौरान मुतासिर थींदड़ सवे माण्हू प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन हवाले सां ॾिसूं था हफ़ीज़ मेमण जी ही रिपोर्ट। नाज़रीन, ٹنڈو محمد خان शहर विच मां वंदड़ फुलेली कैनाल जिते आबाद 70 सालनि खां वेठल ग़रीब औरत जेके खारा ठाहे पंहिंजो पेट गुज़ार कंदा आहिनि, इरिगेशन ऐं पुलिस गॾिजी इन्हनि ख़िलाफ़ जा घर ॾाठा आहिनि ऐं लखे रुपए जो उन्हनि खे नुक़सानु ॾिनो आहे। अॼु हे प्रेस क्लब ٹنڈو محمد خان साम्हूं एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त एहतजाज कंदड़ पौरतनि खां वीचार वठूं। ٹنڈو محمد خان में जेके मिस्किन माण्हू आहिनि फुलेली कप जे पासे खां वेठल आहिनि, हिननि खे हर 3 महीने चौथे महीने केॾीमहिल 55 फुटनि ते, केॾीमहिल 58 फुटनि ते, केॾीमहिल 120 फुटनि जी माप ते इरिगेशन वारा रोज़ हिननि जा घर ठाहे था वञनि। हिननि खे हितां जेको आहे लॾाइण ते मजबूर था कनि। ठीकु आहे, जेकॾहिं हीअ गैर क़ानूनी ते वेठल कब्ज़नि ते वेठल आहिनि, जेकॾहिं हिननि जी ज़मीन जेका आहे उहा सरकारी ज़मीन आहे, असीं DC साहब खां अपील था कयूं। हिते जेके मक़ामी माण्हू आहिनि हिते वेठल आहिनि, सदियुनि खां असां त जीअं ॼमिया आहियूं तॾहिं खां ॾिठा अथऊं, हिननि जा हिते घर हिननि जा अजा ठाहिया विया आहिनि। हाणे हिननि खे हिते सस्ती बस्ती में जेको आहे सो रायो वञे या हिते बांदीवाए पासे खां जेके सरकारी ज़मीनूं आहिनि हिते धारिया परे परे जा माण्हू अची प्लाटिंगूं करे किरोड़े अरबे रुपया उन्हनि कमाया आहिनि हुकूमत निमाइंदनि जी मिली भगत सां। पर हिननि मिस्किननि जी वार करण लाइ को बि तयारु कोन्हे। इलेक्शन जे टाइम में ही हुननि जा वेझा अज़ीज़ ऐं हुननि जा जेके ॾाढा दोस्त तयारु हूंदा आहिनि, पर आम ॾींहंनि में हुननि जा घर जॾहिं ठहनि था, हुननि सां जॾहिं ज़ुल्म थिए थो त हुकूमती निमाइंदो हुजे या हुननि जी अपोज़िशन तुर को बि माण्हू सरापा एहतजाज कोन्हे। हिननि खे तव्हां अहिड़ी जाइ ते किथे प्लाट ॾियो जिते हिननि जो सही नमूने गुज़र थी सघे। असां ज़ुल्म कयो विया आहे इरिगेशन वारनि ऐं पुलिस वारनि। असांजा बच्चा काड़े ते वेठा आहिनि, असांजा बच्चा केॾा वञनि। असांखे पहिरीं बि साईं एजाज खारी नवीद कमर क़ुरान वाइदो करे वियो हो कि असांखे जॻह ॾिनियूं वेंदियूं। असां वरी बि उन्हनि जे आसरे ते वेठासीं, असांखे कोन जॻह मिली। हींअर असां सां इरिगेशन वारा ऐं पुलिस वारा ज़ुल्म करे विया आहिनि। असांजी ख़ूबी आहे त असां टोबा बि आहियूं, माण्हुनि जी हेल्प बि कंदा आहियूं। असांजी टोबनि टीम वारी बि नौकिरी कोन्हे, उहो बि ख़ुदा करण कंदा आहियूं। असां सां बि को इंसाफ़ कयो वञे असां ग़रीबनि जो। असां इहा अपील था घुरूं, अलाह जे नाले असांजी मदद कयो। असांखे माना ॿियो हक़ न आहे, असांखे को त माना पट ॾियो, चाहे इहो ई पट ॾियो त असांखे इहो ई क़बूल आहे। जेको नालो कढे वञो त भले ऐबादार आहे, असांखे इहो तव्हांजो माना सवादु आहे। असांजा बच्चा बि ॿुधंदा आहिनि, असां बि कढंदा आहियूं। हीअ न कि असांजा कोन्हे बच्चा, बाक़ी हल कंहिंजो न भला अलाह करे अहिड़ो न थिए कमु। असांजो न शुकुर अलहमदुलिल्लाह कंहिंजो न थिए, दुश्मन हुजे उनजो बि न थिए। बाक़ी छा आहे, असां टोबे टीम में आहियूं। असांखे 20 साल खां 50 साल खां तव्हांखे कोठियूं ॾींदासीं, नौकरियूं ॾींदासीं, उहे बि कोन मिला करे घर पर न छॾिया। तव्हां एहतजाज कंदड़ पौरतनि जा वीचार ॿुधा। कैमरामैन सफ़ेद अली मेमण सां गॾु अब्दुल हफ़ीज़ मेमण, मेहरान TV न्यूज़, ٹنڈو محمد خان।